अल्लाह बड़ी चीज जल्दी है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं वरी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में अवां सभिनी दोस्तनि खे भलीकार चवां थो। भली करे आया, जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टणंदा रहो। इहा आहे मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ, अवां पहिरीं प्यारनि जे लाइ नेक तमन्नाऊं, नेक दुआऊं हमेशह अवां जे लाइ खोड़ सारियूं नेक तमन्नाऊं अवां जे लाइ हूंदियूं आहिनि। ऐं ख़ासि तौर ते असांजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि जेके असांखे कमेंट कंदा आहिनि, पंहिंजो नालो ऐं खोड़ सारियूं दिलियूं मोकिलींदा आहिनि, जंहिंमें नज़ीर अहमद पंजाबी अटक खां उहो असांखे दिलियूं मोकिलींदो आहे। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो दोस्त आहे असगर अली थेबो, उहो बि मोकिलींदो आहे। लालू रेंका शेर सोलंगी साहब उहो बि मोकिलींदो आहे। ऐं बाक़ी दोस्त अलाए छो मूंखां कावड़जी विया आहिनि, मूंखां नाराज़ थी विया आहिनि, का ख़बर नथी पए। ऐं दोस्तनि खे इहे ई आऊं गुज़ारिश कंदो आहियां त बाबा नाराज़गी आहे त उहा बि तव्हां वाज़े कयो। मां ऐं हींअर ज़ाहिर आहे जेका ड्रामो हलंदो उनजी अपडेट तव्हां दोस्तनि ते पहुचाइण जी भरपूर कोशिशि कंदो आहियां। ऐं पोइ बि तव्हां दोस्त उन में कमेंट न आहियो कंदा। हींअर जेका अव्हांखे मां अपडेट पहुचायां पियो या जेका ईंदी किस्त उनजे बारे में मां दोस्तनि खे अपडेट ॾींदुसि। ऐं जेका अव्हां दोस्तनि खां जेका किस्त मिस थी वई आहे, जेका अव्हां न ॾिसी चुका आहियो कंहिं मजबूरी तहत, कंहिं परेशानी सबबु अव्हां असांजो हीअ जेका सोप सीरियल आहे वेरनि जी बस्ती न ॾिसी चुका आहियो, त उहा किस्त, उहा जेका अपडेट आहे उन किस्त जी मां दोस्तनि ताईं भरपूर पहुचाइण जी कोशिशि कंदो आहियां। अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहे त माण्हू दोस्त खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं, अव्हां पहिरीं प्यारनि ताईं बआसानी पहुची सघे। त दोस्तो हींअर जीअं अव्हां ॾिठो, कनि दोस्तनि न बि ॾिठो हूंदो, इहा जेका किस्त नंबर 30 आहे, जंहिंमें मीर ख़ान बहादुर ख़ान पंहिंजी घरवारी खे दाॿो करे थो पियो ऐं छा ज़ोर जे लाइ पुछा करे थो त छा ज़ोर जे लाइ तो कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया ऐं छो थी तूं वर्गल आहीं, चांड्रो की कहे, चांड्रो की कहिड़ी तोसां ॻाल्हि कई, जंहिंजे करे उहो जेका उनजे दॿाउ में अची वेंदी आहे उनखे दाॿो ॾींदा आहिनि। जंहिं ते मथां शाह ज़ोर बि जेको आहे उनजे मथां चवंदो आहे त हीअ मूंखे चवंदी आहे त चांड्रो की तोसां शादी कोन कंदी, जंहिं ते मीर ख़ान बहादुर ख़ान रुख़सार बेगम खां पुछा कंदो आहे त छो आख़िर कहिड़ी ॻाल्हि जे करे, जंहिंजे करे रुख़सार बेगम उनखे ॿुधाईंदी आहे त इहा सारी ॻाल्हि मूंखे चांड्रो की पंहिंजे ज़बानी ॿुधाई आहे। ऐं ॿिए पासे जेको आहे वरी सीन लॻे थो बानो ऐं साले जो, जेको साले बानो वटि वेठल हूंदो आहे ऐं उहा बानो पंहिंजे भाउ खे चवंदी आहे त बाबा खे कॾहिं तूं आज़ादु कंदे ऐं कॾहिं उन जेको आहे मां पंहिंजे बाबा जो दीदार कंदसि, मां ॾाढी शिकायती आहियां, पंहिंजे बाबा जे लाइ ॾाढी आरती आहियां। जंहिंजे करे साले चवंदो आहे त मूंखे ख़ान बहादुर ख़ान फ़िलहालु जेको आहे उन खूनी कोट ते हमले करण जे लाइ मना कई आहे। ऐं जंहिंजे करे उहो बानो उनखे चवंदी आहे त छा तोखे ख़ान बहादुर ख़ान अगरि जे मना बि कई आहे त तोखे इहा उमेदु आहे त ख़ान बहादुर ख़ान तोॾां सचो आहे। ऐं जंहिंजे करे साले उनखे चवंदो आहे जेकॾहिं सचो न आहे त हाणे जेको आहे जेतिरा ॾींहं जी मोहलत मूंखे ॾिनी त उनखां पोइ जे अगरि हुन मुंहिंजी मदद न कई, मूंखे न चयो, त मां पंहिंजो पाण उन खूनी कोट ते हमले करण जे लाइ तयारु थी वेंदुसि। ऐं ॿिए पासे जेको आहे आतो हूंदो आहे चिबर, जेको जेल में हूंदो आहे, ऐं उहो इन इंतज़ार में हूंदो आहे त मां कीअं बि करां पंहिंजे बानो धीअ सां फ़ोन ते ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो आहे, जंहिं ते उहो ॾाढो उनजी फ़ोन ते ॻाल्हि कराईंदो आहे बानो सां। जेका बानो फ़ोन ते ॻाल्हाइण जो जेको मंज़रु हूंदो आहे, हिकिड़ो तमामु बहितरीनु मंज़रु, ॾुखाइतो मंज़रु हूंदो आहे। पीउ ऐं धीउ जे पाण में जेका मुलाक़ात ऐं फ़ोन वारी जेकी कास्ट जेका मुलाक़ात हूंदी आहे, उहा तमामु हिकिड़ी ज़बरदस्तु ॾुखाईंदड़ हूंदी आहे। जेका ॾिसंदड़ हूंदा ड्रामो त उहे ॾुखाईंदड़ सीन तमामु जेको अखियुनि में आब आणे छॾींदा आहिनि। तमामु बहितरीनु परफॉर्मेंस हुई एस भट्टी साहिब जी, यानी चिबर साहिब जी, तमामु हिकिड़ी बहितरीनु में परफॉर्मेंस कई आहे। ऐं हुन खां अलावा
चांडोकी ऐं जेको आहे DSP जी जेका पाण में ॻाल्हि ॿोल थींदी आहे जंहिं ते चांडोकी उनखे चवंदी आहे त मां ॿी जात पणिजी वेंदसि त पोइ जेको आहे तूं बाबा का हथ जेको आहे इहो संग घुरंदे त जंहिं ते SP खे चवंदो आहे त मां ईअं कीअं करां तो जो पीउ होॾां ते पाण ॾेई आयो बहरहाल कुझु जेको आहे सबर कर कुझु न कुझु मां इहो मसइलो हल करंदुसि। ऐं ॿिए पासे मल्हार ऐं सोढे जी मुलाक़ात थींदी आहे। मल्हार ऐं सोढो इहे ॻाल्हि कंदा आहिनि त तो हेतिरा साल थी विया आहिनि तोखे इहा ख़बर आहे त छा मीर खान बहादुर ख़ान तव्हां सभिनी हंधि सचो आहे चई ते सोढो चवंदो आहे त मूंखे अधु उमिरि मुंहिंजी हिन सां थी वई आहे ऐं कॾहिं बि खान बहादुर ख़ान कंहिं सां सचो थी सघे थो ऐं अगरि सचो हुजे हा त ज़ीनत सां जेको थियल ज़ुल्म जेको आहे उहो उनजो हक़ सच जो फ़ैसिलो ज़रूरु करे हा। त दोस्तो हीअ हुई अपडेट अवां दोस्तनि ते जेका किस्त नंबर 3 जी मां दोस्तनि सां शेयर कई आहे। मां उमेदु कयां थो त मुंहिंजी इहा जेकी किस्त नंबर 3 जी अपडेट अवां दोस्तनि खे तमामु भली लॻी हूंदी ऐं जेके दोस्त रहिजी विया आहिनि जिन दोस्तनि जा मां नाला न खणी चुको आहियां उन्हनि दोस्तनि खे मां उनजो जेको आहे रिक्वेस्ट इहा कंदुसि त उन दोस्त माज़रत सां छो त काफ़ी दोस्त छॾे विया आहिनि नाला लिखणु ऐं जेकॾहिं हींअर अवां दोस्तनि मां जेको दोस्त पंहिंजो नालो लिखणु चाहे थो त जल्दी जल्दी में पंहिंजो नालो पंहिंजे शहर जो नालो ऐं ख़ासि तौर ते पंहिंजो जेको आहे फ़ोन नंबर बि जेको आहे कमेंट में लिखो त जीअं अचणु मां हींअर पंहिंजे पूरे सिंध जे विज़िट ते निकितल आहियां। पूरो टूअर आहे सिंध जो जेको मां पंहिंजो साकिरो ॻाढ़ो खां स्टार्ट कयो आहे ऐं हीअ मथां वारी पटी आहे जेको असांजी मुंहिंजी फ्लोट एक्टिविटीज़ आहे उन में ऐं राइस जी यानी की हाइब्रिड चांवरनि जे ॿिज जी जेको आहे एडवर्टाइज़ कयां थो पियो माण्हुनि ते इहो पैगाम पहुचायां थो पियो। कंपनी जो कमु आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह मालिक जी महिरबानी सां रोज़ी बि हुन मुंहिंजी सुठी आहे। ऐं हींअर अॼु असां आहियूं गुलारचीअ में सुभाणे बि असां गुलारची में रहंदासीं ऐं शाम जो असीं निकिरींदासीं टंडो बागो। जेके दोस्त टंडे बागीअ ऐं बदीन जे वेझे वारा आहिनि दोस्त उहे मुंहिंजे कमेंट्स बॉक्स में पंहिंजो इहो नंबर लिखनि त जिथे बि उहो दोस्त हूंदा उन्हनि सां जेको आहे न फ़ोन ज़रिए ऐं मुलाक़ातूं ज़रूरु कंदासीं। ख़ासि तौर ते असगर अली थेबो जेको कढण शहर जो आहे ऐं ॿिया जेके दोस्त काफ़ी मातली तलहार जा दोस्त बि आहिनि उहे बि पंहिंजो जेको आहे कमेंट में पंहिंजो नंबर लिखनि या को बि हाल अहिवाल करणु चाहिनि त मां उन दोस्तनि सां राब्ते में ईंदुसि इंशाअल्लाह। उन्हनि सां मुलाक़ातूं बि कंदासीं ऐं मोहबत बि वठींदासीं। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो ऐं पंहिंजो ख़्यालु रखंदा रहो पंहिंजे नियाणियुनि जो पंहिंजे बचड़नि जो पंहिंजे अबड़नि जो पंहिंजे काकड़नि जो सभिनि जो ख़्यालु रखंदा करो ऐं पंहिंजी सिहत जो बि ख़्यालु रखो पंहिंजे पाड़े वारे जो बि ख़्यालु रखो। ख़ासि तौर ते पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी आला मां आला तालीम ॾियारो ऐं पंहिंजे बचड़नि ते शफ़क़त जो हथ बि फेरो पंहिंजे बचड़नि ते नज़रसानी बि कयो और रोडनि रस्तनि तां एहतियात सां उन्हनि खे क्रॉस करायो ऐं नेकी हर तरफ़ तमामु घणा कामज़न थियो। हींअर जीअं पाकिस्तान जा ऐं इंडिया जा हालात तमामु ख़राबु लॻा पिया आहिनि पाण में जेका जंग हले थी पई ऐं अल्हम्दुलिल्लाह ऐं जेका जीत थींदी उहा पंहिंजे पाकिस्तानियुनि जी थींदी ऐं खटे बि पंहिंजा पाकिस्तानी वेंदा छो त असांजी जेका आर्मी आहे पाक आर्मी उहा हिकु दलेर आर्मी आहे इंशाअल्लाह अज़ीम। ऐं इहे बि चोॿोल अचनि था पिया त इंडिया हथु खणी वियो आहे जेको आहे जंग करण खां ऐं अमन चाहे थो पियो त अलाह करे ईअं ई हुजे जेको आहे छो त हेॾां बि इंसानियत जो खून थिए थो होॾां बि इंसानियत जो खून थिए थो ऐं ज़ाहिर आहे जेके इंसानी मरनि था पिया। अलाह सां हर कंहिंजे बचड़नि खे सलामत रखे अलाह सां हर हिकु ख़ुशि रखे आबाद रखे हमेशह ख़ुशि रहनि आबाद रहनि इहा मुंहिंजी दुआ हूंदी आहे। त दोस्तो वरी जुदा न फिदा वरी मिलूं था नेक्स्ट वीडियो जे लाइ तेसीं तव्हां दोस्तनि खां मां वठंदुसि इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी जीअं सिंधी मारवाड़ा जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी सराइकी बलोची पख्तून पंजाबी उर्दू बरोहिकी ऐं जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि सभु असांजा थरी मारवाई सभु आबाद हुजनि हमेशह ख़ुशि रहनि ख़ुशि रहनि ख़ुशि रहनि इहे मुंहिंजियूं दुआयूं आहिनि।
ऐं ज़्यादातर असांजे जेके मुल्तानी आहिनि दोस्त, बावलपुरी दोस्त आहिनि, उहे बि ख़ुशि हुजनि। जे मतिलबु पंजाब में जेके असांजा दोस्त मुंहिंजे आहिनि वीडियो खे ॾिसनि था पिया, जहिड़े जहिड़े दोस्त बि पंजाब जे नाल उन्हनि दा कोई तालुक़ु है, जहिड़े बि जिथों दे भी आहिनि भराई भरा, जहिड़े भाई आहिनि उन्हनि खे स्कूलनि में आहिनि, उहे पढ़ंदा बि रहनि ऐं पंहिंजो जेको आहे पंहिंजो शौक़ बि पूरो कंदा रहनि। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। हींअर मूंसां गॾु आहे भाई सिजाद, जंहिंजो तालुक़ु आहे पंहिंजो ज़िला मुज़फ़्फ़रगढ़ ऐं उर्दू स्पीकिंग आहे तमामु लोधरा लोधरा के तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। लोधरा जो असांजो इहो दोस्त आहे, मूंसां गॾु आहे, मुंहिंजो हमसफ़र आहे ऐं असां पाण तमामु घणो प्यार सां रहंदा आहियूं। मूंखां उमिरि में थोरो वॾो आहे, पोइ बि बाबे जेतिरी इज़त कंदो आहियां। तमामु बहितरीनु दोस्त आहे, तमामु बहितरीनु मेरा भाई है। हाँ जी, तहसील किरोड़ पक्का तमामु हिकिड़ो उर्दू स्पीकिंग आहे असांजो दोस्त। उन दोस्त जी वॾी महिरबानियूं ऐं तव्हां दोस्तनि वॾी महिरबानियूं जो असांजी आवाज़ जेके जेके दोस्त ॿुधनि पिया। अञा जेकॾहिं उन्हनि दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त जल्दी जल्दी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि, बेल आइकन बटन खे दॿाए छॾनि त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन उन्हनि दोस्तनि ताईं पहुचे, उन्हनि खे मिले बहितरीनु अपडेट। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। ऐं मां हमेशह ईअं ई इजाज़त वठंदो आहियां। जुदा न पैदा पाकिस्तान जिंदाबाद। जीए लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी अमारू वारा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, बलबी, पंजाबी, बिरोइकी, पख्तून, जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि सभु आबाद हुजनि, सभु हमेशह गुलनि जा टेकंदा रहंदा रहनि। दोस्तो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। दुआ में यादि रखंदा। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं दोस्तनि खां मां वठंदुसि इजाज़त। पंहिंजो नालो लिखो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजे ॻोठ जो, पंहिंजे प्यारनि दोस्तनि जो। जेकॾहिं कंहिं दोस्तनि ते अवां मैसेज को पैगाम पहुचाइणु चाहियो था त मुंहिंजे हिन वीडियो ज़रिया, मुंहिंजे हिन चैनल ज़रिए अवां पंहिंजो उन्हनि ते मैसेज रिकॉर्ड कराए सघो था। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह खे ख़ुशि रखे। ख़ुशी तौर ते असांजो असगर अली थिबो साहिबु, जेको असद अली कुरैशी खां असद अली साहिबु जो जेको आहे तमामु घणो फ़िरिस्तार आहे, उन दोस्त जी वॾी महिरबानियूं। ऐं असांजो ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं ॿियो आहे असांजो दोस्त, इन्हनि जी वॾी महिरबानियूं। अली हैदर बिरोई साहिब जी वॾी महिरबानियूं। शमसदीन कोबर साहिब जूं वॾी महिरबानियूं। इलाही बख़्श ओठार जूं वॾी महिरबानियूं, जंहिंजो तालुक़ु आहे इलाही बख़्श ओठार जो। ज़िला रहीमयार ख़ान, तहसील चक 95 ऐं उनजी वॾी महिरबानियूं। अलाह उनखे ख़ुशि रखे। ऐं चक नंबर 92 खां असांजो दोस्त आहे, जी हा उहो आहे असांजो दोस्त चाकर अली कोरी साहिबु, उनजी वॾी महिरबानियूं। अलाह उनखे ख़ुशि रखे, आबाद रखे। ठीकु अहिड़ी तरह तमामु दोस्त जेकॾहिं अवां पंहिंजो पैगाम ॾियणु चाहियो त मुंहिंजे वीडियो ज़रिए अवां पंहिंजो पैगाम ॾेई थी सघो था। त दोस्त वरी मिलो था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं अवां दोस्तनि खां इजाज़त वठंदुसि। जुदा न पैदा पाकिस्तान जिंदाबाद। अलाह हाफ़िज़। पंहिंजो ख़्यालु रखंदा।